जी बिल्कुल ही सरियाम रोड जो इलाइक़ो आहे सदाबाद टर्मिनल जंहिंजे भरिसां डायरेक्टर ऑफ फूड ऑपरेशन जेको आहे हारून रईसाणी जेको साबिक़ वॾे वज़ीर नवाब असलम रईसाणी जो भाइटियो पिणु आहे उन जॾहिं छापो हयो हिकु दुकान ते उतां 15 किलो पान पराग हथु कई ऐं ॿिया कोई जेको सामान आहे उहो हथु कयो जंहिं बाद ही मुसला तसादुम थियो जंहिं बाद मुमताज़ ट्रांसपोर्टर हाजी मीर दौलत लेडी जो पुटु बरामदक लेडी बि मौक़े ते पहुचियो जंहिं बाद हिक ॿिए जे साम्हूं आम्हूं साम्हूं फायरिंग शुरू थी वई जंहिं नतीजे में साबिक़ वॾे वज़ीर नवाब असलम रईसाणी जो भाइटियो हारून रईसाणी ऐं उन सां गॾोगॾु जेको मुमताज़ ट्रांसपोर्टर आहे मीर दौलत ख़ान लेडी उनजो पुटु मीर बरामदक लेडी पिणु हिन वाक़े में जेको आहे उहे फ़ौत थी विया आहिनि। इन वाक़े खां पोइ पुलिस पहुची करे इलाइक़े खे घेरे में वठी करे उन खां बाद ॿई लाशूं जेके आहिनि ऐं उन सां गॾु जेको आहे ॿिया ॿ माण्हू जेके फ़ौत थिया आहिनि उन्हनि खे जेको आहे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो वञा त इन हवाले सां वॾे वज़ीर मीर अब्दुल क़दूस बिज़न जो नोटिस वठंदे IG पुलिस बलोचिस्तान खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं उन इन सां गॾोगॾु अफ़सोस जो इज़हार कयो आहे त जेके 2-3 ॾींहंनि खां हिते कोयटा में वाक़ियात पेश अची रहिया आहिनि पुलिस जे मथां हमला हुजनि या अहिड़ा जेके मुसला तसादुम आहिनि उहे जेके आहिनि गैर बर्दाश्त आहिनि उहे बर्दाश्त न कया वेंदा। IG पुलिस बलोचिस्तान खे सख़्तु हिदायत जारी कई आहे त इन जे हवाले सां 24 घंटनि में जल्द अज़ जल्द मूंखे रिपोर्ट पेश कई वञे ऐं हालात खे कंट्रोल में आंदो वञे।